सिंध जी राजधानी कराची में चौमासे जी बरसात खां पोइ शहर के केतरनि इलाइक़नि मां बरसात जो पानी नेकाल न थी सघियो। कराची के नया नाज़माबाद सोसाइटी में बरसात जो पानी काहे पवण करे घर ऐं गाॾियूं मुकमल तौर पानी में बुॾी वयूं आहिनि। पाक फौज ऐं नेवी के एहलकारनि सां गॾु रज़ाकारनि पानी में फाथल रहवासियुनि खे ॿेड़नि ज़रिए घरनि मां कढी महफ़ूज़ हंधनि ॾांहुं मुंतक़िल करे खेनि खाद खोराक सां गॾु रहाइश पिणु ॾिनी वई। पानी के नेकाल लाइ 8 खां वधीक मशीनियूं ऐं पंप लॻाया विया आहिनि त जीअं जल्द सोसाइटी में पानी नेकाल थी सके। नया नाज़माबाद सोसाइटी में रहाइश अख्तियार कंदड़ मर्द औरतूं ऐं ॿारड़ा पंहिंजनि घरनि ऐं गाॾियुनि खे पाणीअ में ॿुॾल ॾिसी परेशानी वारी कैफ़ियत में वठिजी विया आहिनि। सिंध टीवी न्यूज़ सां ॻाल्हाईंदे सोसाइटीअ जे रहवासियुनि तोड़े रज़ाकारनि जो चवणु हो त पहाड़नि जो पानी अंदर घरनि में दाख़िल थी वियो आहे, जॾहिं त इंतज़ामिया को भी सहकार न पई करे। सिंध गवर्नमेंट तो ये जो नया नाज़माबाद के इलाके से ऑन नहीं कर रही है। एसबीसीए जो है वो सिंध गवर्नमेंट के अंदर आती है। इसके जो सारे टैक्सेस हैं वो सारे तो सिंध गवर्नमेंट उसको रिसीव कर रही होती है, लेकिन उसके बावजूद वो उसे ऑन नहीं कर रही है। ये बड़े हैरत अंगेज़ बात है। मैं तो सलाम पेश करता हूँ अपनी आर्मी और नेवी को कि इन्होंने आके इस लोगों को रेस्क्यू किया यहाँ पे, क्योंकि यहाँ की मैनेजमेंट तो बिल्कुल पैरालाइज हो चुकी थी और अभी भी बेचारे लगे हुए। आप देखें कि लोगों को फैसिलिटेट कर रहे हैं। इतना मतलब पानी फ्राइडे से खड़ा हुआ है और सारी रात लाइट नहीं थी। हमने वो रात गुजारी है। सुबह मतलब 9 बजे के करीब पानी मतलब हमारा लेवल घर के ऊपर तक आना शुरू हो गया था। उसके बाद हम लोग इतना परेशान हुए, बच्चों को हम लोगों ने कंधों पे इन्होंने उठाया। मैंने अपना सामान बस एक सूट में हम लोग निकले हैं और मैं तैरती तैरती अपने घर से निकले हूँ। मतलब वो फ्राइडे की जो बारिश की मैं आपको उसके हालात बता रही हूँ। उसके बाद से अब तक ये सिचुएशन है कि पानी का कोई निज़ाम नहीं है। एक तो मींहुं वसियो आहे, उन जो पानी आहे, ॿियो जो मथां रिड़ी आयो आहे पानी, इहो पानी आहे। असांखे जेके हेल्प ॾिनी आहे उहा पाक फौज ॾिनी आहे। हुन में नेवी सभ खां बहितरीनु कमु कयो आहे। असांखे बोटुनि में खणी वञे थी घर लाइ, उतां जेको बि सामान कढिणो आहे असीं कढी ईंदा आहियूं। असांखे वठे भी वञे थी, वठी भी अचे थी। भी ये पूरा झील बना हुआ है, आप देखो यहाँ पर सब कुछ तबाह हो गया। अब ये गाड़ियाँ फंस गई, 4-4 फीट पानी है। आगे खबर आ रही है कि अंदर आगे जाके पीछे झील सी जो बनी है उसमें 8 फीट पानी है। ज़रूरत उन ॻाल्हि जी आहे त सिंध सरकार तो उन लाॻापियल इदारनि खे घुर्जे त शहर जे ॿियनि इलाइक़नि जीअं सोसाइटीअ मां बि पाणी नेकाल कयो वञे त जीअं हुतां जा रहवासी पंहिंजे घरनि ॾांहुं मुंतक़िल थी सघनि। नया नाज़माबाद सोसाइटी जे रहवासियुनि जो चवणु आहे त हितां जी इंतज़ामिया को बि सहकार न पई करे, जॾहिं त पाणी 5 खां 6 फुट बीठल आहे। हू पाक फौज तोड़े नेवी के जवाननि जो शुक्रियो अदा कनि था, जिन पहुची करे पानी नेकाल कराइण में मदद कई आहे। कैमरामैन गुलाम मुस्तफ़ा रिन सां बशीर सजराणी, सिंध टीवी न्यूज़, कराची।